पाकिस्तान ऐं तुर्कमानिस्तान सियासत, मईशत, दिफ़ा, वापार, सीड़पकारी, तवानाई, IT जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ करे वरितो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां तुर्कमानिस्तान जे परॾेही वज़ीर राशिद मीर दोवची मुलाक़ात। इसहाक़ डार जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में तारीख़ी ऐं भाईचारे वारा लाॻापा आहिनि। इहे लाॻापा सुठे नमूने अॻिते वधी रहिया आहिनि। असां आला सतह जी ॻाल्हियुनि ऐं मटासटा खे हथी वठण ते इतफ़ाक़ कयो। असां तुर्कमानिस्तान जे कंपनियुनि खे पाकिस्तान में सीड़पकारी जी दावत ॾियूं था। तुर्कमानिस्तान जूं कंपनियूं गवादर ऐं कराचीअ जे बंदरगाहनि मां फ़ाइदो हासिल कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्की एक्सपोर्ट के सालियानो $60 अरब पहुंचाइण जो हदफ़ ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि क़ौमी तरक़ी बरामदात बोर्ड जो इजलास। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वापार वारी वज़ारत ऐं लाॻापियल इदारनि खे 3 सालनि में एक्सपोर्ट जे $60 अरब जे हदफ़ लाइ अमली क़दम खणण घुरिजनि। गुज़िरियल माली साल मुल्की एक्सपोर्ट $30 अरब खां वधीक रही। पाकिस्तान जी तरक़ी लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। FPR तरफ़ां एक्सपोर्टर्स जे रिफंड में कंहिं बि क़िस्म जो तातुल क़बूल न कयो वेंदो। पाक नेवी कंबाइंड टास्क फोर्स 150 जी कमान 13हों भेरो संभाले वरिती। पाक नेवी जो कमोडोर आसिम सुहेल मलिक कंबाइंड टास्क फोर्स 150 जो नओं कमांडर मुक़रर। ISPR मूजिबि उन खां पहिरीं इहा कमान कैनेडियन नेवी वटि हुई। समुंड में गैर क़ानूनी सरगर्मियुनि जे मुक़ाबले लाइ मेरीटाइम सिक्योरिटी खे हथी ॾियणी आहे। पीपल्स पार्टी बि मखसूस सीटुनि जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। PP तरफ़ां फारूक एच नाइक सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त में मखसूस सीटुनि जो 12 जुलाई जो फ़ैसिलो वापसि वठण जी इस्तदा कई वई। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो त तहरीक इंसाफ़ खे घुरण बिना सीटूं ॾिनियूं वयूं। फ़ैसिले ते नज़रसानी कई वई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां तवानाई ऐं रिथाबंदी वारे सूबाई वज़ीर नासिर शाह जी मुलाक़ात। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते 5 लख घरनि में सोलर सिस्टम ॾियण वारे मनसूबे ते गौर। वॾे वज़ीर तवानाई वारे वज़ीर खे जल्द सोलर पैनल विरहाइण वारो मनसूबो मंज़ूरीअ लाइ मोकिलण जी हिदायत करे छॾी। हिन साल 1812 जारी स्कीमूं मुकमल थियण घुरिजनि। वॾे वज़ीर जी नासिर शाह खे हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी चाहे थो त जल्द खां जल्द 2 लख सोलर पैनल्स विरहाया वञनि। 5 बिलियन रुपया सोलर एनर्जी लाइ हिन साल मुख़्तस कया आहिनि। नासिर शाह चवे थो अंग अखरनि मूजिबि सिंध में 5 लख घर बिजलीअ जे निज़ाम में शामिल न आहिनि। जारी स्कीमुनि जी इंस्पेक्शन रिपोर्ट बि वॾे वज़ीर सां शेयर कई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत सियासी जमायत ते पाबंदी बाबति मामिलो काबीना में आणींदी। हर जमायत खे सियासत करण जो हक़ आहे। सियासत में हर शइ जाइज़ हुजण वारो तासुर ग़लति आहे। सियासत ऐं दहशतगर्दीअ में वॾो फ़र्क़ु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जूं ख़ांगी TV सां ॻाल्हियूं। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त GHQ ॿाहिरां पुरअमन एहतिजाज जो सॾु ॾिनो वियो हो। माण्हू अंदरि कीअं विया? जॾहिं बनून जेल वारो वाक़ियो थियो त उन वक़्तु KP में PTI जी हुकूमत हुई। APS सानेहो थियो त उन वक़्तु बि KP में PTI जी हुकूमत हुई। अमन मान जो क़याम हुकूमत जी अहम ज़िम्मेवारी हूंदी आहे। पीपल्स पार्टी कंहिं सूबे में गवर्नर राज खे सपोर्ट न कंदी। हिन वक़्तु मफ़रूज़नि ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे। हर शइ जो तरीक़ेकार हूंदो आहे। पीपल्स पार्टी GHQ आॾो एहतिजाज जे सॾ वारे एतिराफ़ ते PTI बानी खां माफ़ी जो मुतालबो करे छॾियो। सेंट्रल शेरी रहमान चयो आहे त PTI बानी नेठि मञे वरितो त हुन GHQ आॾो एहतिजाज जो सॾु ॾिनो हो। हीउ ॾोह जो एतिराफ़ नाहे त ॿियो छा आहे। हू मुसलसल पुरतशद्दुद एहतिजाज जो ज़िम्मेवार इदारनि ऐं हुकूमत खे करार ॾिए पियो। ख़ुर्शीद शाह मुल्की हालतुनि ऐं आलमी लाॻापनि खे ख़राब करण PTI जी सोचियल सम्झियल साज़िश करार ॾींदे चयो आहे त PTI खे नाकारी सियासत ख़त्म करे हाकारी सियासत खे हथी वठणु घुरिजे। मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ सियासी जमायतुनि में हमाहंगी ज़रूरी आहे। सिंध हुकूमत मलीर मेमण ॻोठ खां टावर ताईं पीपल्स बस सर्विस जो नओं रूट शुरू करे छॾियो। कराची जी डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद, वॾे वज़ीर ख़ासि मुआविन सलीम बलोच, MP राजा रज़ाक, साजिद जोखियो रूट जो इफ़्तिताह कयो। डिप्टी मेयर जो चवणु आहे त मेमण ॻोठ खां टावर ताईं पीपल्स बस जी शुरूआति मलीर जे अवाम लाइ सूबाई हुकूमत जो तोहफ़ो आहे। मलीर जे ॿियनि इलाइक़नि में बि पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। मलीर जे अवाम PP खे वॾी अक्सरियत सां कामयाबु कयो आहे। सहूलियतूं ॾियणु असांजी ज़िम्मेवारी आहे। कराची में हॉक्स पे वारे इलाइक़े में 5 ॼणा समुंड में ॿुॾी विया। औरत समेत 2 ॼणनि जा लाश कढिया विया। 3 ॼणनि खे बचायो वियो। फौतुनि जी सुञाणप मुस्मात नूरीन ऐं राशिद नालनि सां थी।
को जज जेकॾहिं ॼाणी वाणी ग़लति फ़ैसिलो करे थो त उन ते अलाह जो कहर नाज़िल थींदो। मुंहिंजो ईमान आहे त सभिनी जजनि खे हलफ़ मुताबिक़ फ़ैसिलो करणु घुरिजे। अलाह जी अदालत में इंसाफ़ ज़रूरु थींदो आहे। मूं कंहिं उहिदे लाइ कॾहिं सिफ़ारिश नाहे कई। को शख़्स इन ॻाल्हि जी दावा नथो करे सघे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जो ॿार तक़रीब खे ख़िताब। अवामी नुमाइंदनि फ़र्ज़ निभाइण बदिरां एहतिजाज खे आदत बणाए छॾियो आहे। जमहूरी रिवाज जो क़त्ल कयो पियो वञे। मां कंहिं हिक जमायत जी ॻाल्हि न करे रहियो आहियां। 60 माण्हू हाज़िरियूं लॻाए वापसि हलिया वञनि था। मां ख़ामोश न रहंदुसि। ऐवान जे तक़दुस जो केस विढ़ंदुसि। पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक अहमद जो कसूर में तक़रीब खे ख़िताब। सिंध हाई कोर्ट कराची में बिजली जे बिलनि ज़रिए म्यूनिसिपल टैक्स उगाड़ी ख़िलाफ़ केस में पीपी अॻवान ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब खे नोटिस जारी करे छॾिया। 7 ऑगस्ट ताईं जवाब तलब। इलेक्शन कमीशन इंट्रा पार्टी चूंडनि वारे केस में तहरीक इंसाफ़ खे दस्तावेज़ जमा कराइण लाइ मोहलत ॾेई छॾी। सिंध जे मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 3 रुकनी कमीशन केस जी ॿुधणी कई। केस जी ॿुधणी मुलतवी नई तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। चीन सां 15 अरब डॉलर जी तवानाई कर्ज़नि जी रीशेड्यूलिंग जी अहम तरीन टास्क लाइ नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते चीन वेंदो। ज़रियुनि मूजिबि कर्ज़ जी रीशेड्यूलिंग लाइ पाकिस्तान ऐं चीन विच में गॾियल वर्किंग ग्रुप क़ाइमु थी सघे थो। चीन जी तवानाई जी सर्कुलर डेट बाबति मामलनि ते ख़्यालनि जी ॾेव। सांगड़ में दुकान ते क़त्ल थियल ग्राहक इस्माइल ख़ासखेली जे केस में पुलिस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जवाबदार फैसल इक़बाल खे अदालत में पेश कयो। 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। कराची, ठटे, बदीन ऐं सिजावर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु शाम या राति जे वक़्तु बरसात जो इम्कान। कराची में सामूंडी हवाऊं बहाल। सामूंडी हवाऊं 21 खां 25 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। नंगर पार्कर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात दौरान बिजु किरण सबबि बनी गरफौत। मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद समेत रावलपिंडी, मरी, लाहौर में ज़ोरदार बरसात। जेलम, मुरीद के, गुजरांवाला, अटक, वज़ीराबाद समेत ॿियनि शहरनि में बि विस्कारो। हेठि वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। पीडीएम में मींहुं बरसण सबबि सिंध ऐं पंजाब जे शहरनि में अर्बन फ्लडिंग जी वार्निंग जारी करे छॾी। हेठि वारनि इलाइक़नि में रहंदड़ शहरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण करे वञण जी हिदायत। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में सख़्त ॿाड़ाई खां पोइ ज़बरदस्त तेज़ी अची वई। कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहुं मार्केट में 1038 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 100 इंडेक्स 79,578 पॉइंट्स जी सतह ते पहुची वियो।